ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 6/2/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार पुराणी दुनिया जी काटनि खे नई दुनिया जे फूल ठाहिणो। पुराणी दुनिया जे काटनि खे नई दुनिया जा फूल ठाहिणो आहे। इहे त होशियार मालिन जो कमु। प्रश्न आहे, संगम युग ते तव्हां ॿार कहिड़ी श्रेष्ठ तकदीर ठाहींदा आहियो? उत्तर आहे, काट सां ख़ुशबूदार फूल ठाहिणु। इहे सभिनि खां श्रेष्ठ तकदीर आहे। अगरि हिकु बि कोई विकार आहे त काटो आहे। जॾहिं काटे का फूल ठहो तॾहिं सतो प्रधान देवी देवता ठहो। तव्हां ॿार हाणे 21 पीढ़ी जे लाइ पंहिंजी सूर्यवंशी तकदीर ठाहिण आया आहियो। त सॼो ॾींहुं जांच करे पंहिंजे अंदरि अगरि कोई बि विकार रूपी काटो आहे त उनखे कढी छॾो। ॿियनि जी बि मदद करो। ओम शांति। तकदीर जॻाए करे आई आहियां। गीत ॿारनि ॿुधियो। इहे त कॉमन गीत आहे न। छो जी तव्हां आहियो माली, बाप आहे भगवान। हाणे मालिन खे काटनि सां फूल ठाहिणो आहे। इहे अक्षर ॾाढो क्लियर आहे। भगत आया भॻवान वटि। इहे सभु भक्तियूं आहिनि। हाणे ज्ञान जी पढ़ाई पढ़णु बाप वटि आया आहियूं। हिन राजयोग जी पढ़ाई सां ई नई दुनिया जा मालिक ठाहींदासीं असां। त भक्तियूं चवंदियूं आहिनि असां तकदीर ठाहे करे आया आहियूं नई दुनिया जे लाइ। दिलि में सजाए करे आया आहियूं। बाबा बि रोज़ु चवंदा आहिनि कि स्वीट होम स्वीट राजाई खे यादि करो। आत्मा खे यादि करिणो आहे। हर हिकु सेंटर ते काटनि सां फूल ठाहींदा आहिनि। फूलनि में बि नंबरवार हूंदा आहिनि। शिव जे मथां फूल चढ़ाईंदा आहिनि। कोई कहिड़ो फूल चढ़ाईंदो आहे, कोई कहिड़ो। गुलाब जे फूल ऐं अक जे फूल में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। इहे बि बगीचो आहे न। कोई मोतियुनि जा फूल, कोई चंपा जा, कोई रतन जो। अलॻि अलॻि फूल हूंदा आहिनि। कोई अक जा बि फूल हूंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि हिन समय सभु काटा आहिनि। ये दुनिया ई काटनि जो जंगल आहे। इनखे ठाहिणो आहे नई दुनिया जा फूल। एॾे सारे काटनि मां जो बि काटा बाबा वटि ईंदा उन्हनि सभिनि खे असांखे बाबा जी मदद सां फूल ठाहिणो आहे। हिन पुराणी दुनिया में आहिनि काटा। त गीत में बि चवंदा आहिनि न, असां बाप वटि आया आहियूं पुराणी दुनिया जे काटे सां नई दुनिया जो फूल ठहिणु। जो बाप नई दुनिया स्थापना करनि था न, काटनि सां फूल अर्थात देवी देवता ठहिणो। गीत जो अर्थ केतिरो सहज आहे। असां आया आहियूं तकदीर जॻाइण नई दुनिया जे लाइ। नई दुनिया आहे सत्य। कोई बि सतो प्रधान तकदीर आहे। कोई जी रजो, कोई जी तमो, है ना। कोई जी सतो प्रधान तकदीर आहे, कोई जी सतो, कोई जी बाबा असांखे चवनि था हर हिकु जी तकदीर पंहिंजी पंहिंजी आहे। कंहिंजी तमो मतिलबु सतयुग में बि भले अलॻि अलॻि पार्ट हुते सभु सतो प्रधान हूंदा। लेकिन इहा जो बाबा चवनि था कंहिंजी सतो प्रधान तकदीर आहे, कंहिंजी रजो, कंहिंजी तमो, त हुते बि डिग्री कम थींदी न। कोई सूर्यवंशी महाराजा महारानी ठहींदा, कोई प्रजा ठहींदी, कोई प्रजा जा बि नौकर चाकर ठहींदा, है न। त इहे नई दुनिया जी राज जी स्थापना थिए थी न। स्कूल में बि तकदीर जॻाइण वेंदा आहियूं। हिते त नई दुनिया जी ॻाल्हि आहे। हिन पुराणी दुनिया में छा तकदीर ठाहींदासीं।
तव्हां भविष्य नई दुनिया में देवता ठहण जी तक़दीर ठाहिण आया आहियो, जंहिं देवताउनि खे सभी नमन कंदा आया आहिनि। असां ई सो देवता पूज्य हुयासीं, पोइ असां ई पुजारी ठहिया आहियूं। 21 जन्मनि जो वरसो बाप सां ई मिलंदो आहे न। जीअं 21 पीढ़ी चइबो आहे न, पीढ़ी वृद्ध अवस्था ताईं थींदी आहे। बाप 21 पीढ़ी जो वरसो ॾींदा आहिनि। शुद्ध युवा अवस्था में व बचपन में विच में अकाले मृत्यु कॾहिं थींदी न आहे। हिन करे उनखे चइबो आहे अमरलोक। मतिलबु हुते 21 पीढ़ी मतिलबु कि आत्मा शरीर सदी ऐं ॿियो वठी वठंदी ॿिए सेकेंड में, त हुन उहो कॾहिं अशरीरी रहंदी ई न, हुनखे भटकणो पवंदो ई न। हिन करे 21 पीढ़ी जो वरसो ॾींदा आहिनि। शुद्ध युवा अवस्था व बचपन में विच में कॾहिं शरीर छॾंदा ई न, ऐं बुढ़ापे में ई छॾंदा आहिनि, है न। बुढ़ापे में ई छॾंदा आहिनि, बुढ़ो बि न चईंदासीं हुते, बसि शरीर पुराणो थी वियो। त बाबा असांखे चवनि था, हिन करे हुनखे अमरलोक चइबो आहे। इहे मृत्यु लोक आहे, रावण जो राज्य। हिते हर हिक में विकारनि जी प्रवेशता आहे। जंहिंमें कोई हिकु बि विकार आहे त कांटा थी विया न। बाप सम्झाईंदा आहिनि माली रॉयल ख़ुशबूदार फूल ठाहिण न ॼाणंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि कि माली ख़ुशबूदार फूल ठाहिण न ॼाणंदा आहिनि। माली सुठो हुजे त सुठा सुठा फूल तयारु कंदो। विजय माला में पिरोइण लाइक़ु फूल खपे न। देवताउनि वटि सुठा सुठा फूल खणी ईंदा आहिनि। सम्झो क्वीन एलिज़ाबेथ ईंदी त हिकदमि फर्स्ट क्लास फूलनि जी माला ठाहे करे वेंदा। हितां जा मनुष्य त तमो प्रधान आहिनि। शिव जे मंदिर में भी वेंदा आहिनि, परंतु हे भॻवान, इहे भॻवान सम्झंदा आहिनि, इहे भॻवान। ब्रह्मा विष्णु शंकर खे देवता चई ॾींदा आहिनि, शिव खे भॻवान चईंदा आहिनि, त उहो उच्च ठहिरियो न। हाणे शिव जे लाइ चईंदा आहिनि धतूरा खाईंदो हुयो, भांग पींदो हुयो, केतिरी ग्लानी कंदा आहिनि। फूलनि में बि अक जो फूल खणी वेंदा आहिनि। हाणे अहिड़े परमपिता परमात्मा उन्हनि वटि छा खणी वेंदा आहिनि? तमो प्रधान कांटनि वटि त फर्स्ट क्लास फूल खणी वेंदा आहिनि। ऐं शिव जे मंदिर में छा खणी वेंदा आहिनि? दूध बि कहिड़ो चढ़ाईंदा आहिनि? 5% दूध, बाक़ी 95% पाणी। भॻवान वटि दूध कहिड़ो चढ़ाइणो खपे? ॼाणंदा त कुझु न आहिनि। हाणे त सुठी रीति ॼाणंदा आहियो। तव्हां में बि नंबरवार आहिनि जो सुठो ॼाणंदा आहिनि। उन्हनि खे सेंटर जो हेड ठाहे छॾंदा आहिनि, ठाहिबो आहे। सभु त हिकु जहिड़ा न हूंदा न। भले पढ़ाई हिकु आहे, मनुष्य खां देवता ठहिण जी एम ऑब्जेक्ट आहे, परंतु टीचर त नंबरवार आहे न। नंबरवार आहे। विजय माला में अचण जो मुख्य आधार ई आहे पढ़ाई। पढ़ाई त हिकु ई थींदी आहे, उन में पास त नंबरवार थींदा आहिनि न। सॼो मदार पढ़ाई ते आहे। कोई विजय माला जा 8 दाणनि में ईंदा आहिनि, कोई 108, कोई 16,108 में। सीजड़ो ठाहींदा आहिनि, जीअं झाड़ जो बि सीजड़ो निकिरंदो आहे। पहिरियों हिकु पतो, 2 पता, पोइ वधंदा वेंदा आहिनि। इहे बि झाड़ आहे। बिरादरी थींदी आहे, जीअं कृपलानी बिरादरी, आदि आदि। उहे सभु आहे हद जी बिरादरी। उहे सभु आहिनि हद जी बिरादरी। इहा आहे बेहद जी बिरादरी। इन में पहिरियों केरु? प्रजापिता ब्रह्मा। उन्हनि खे ग्रेट ग्रैंडफादर चईंदासीं। परंतु इहे कंहिंखे पतो न आहे। मनुष्य मात्र जरा बि न ॼाणंदा आहिनि कि सृष्टि जो रचयिता केरु आहे। बिल्कुलु अहल्या जीअं पत्थर बुद्धि आहिनि, ईअं जॾहिं ठही वेंदा आहिनि तॾहिं बाप हिन सृष्टि ते ईंदा आहिनि।
तव्हां हिते आया आहियो अहिल्या बुद्धि सां पारस बुद्धि ठहिण, त नॉलेज बि धारण करणी खपे, बाप खे पहचानणो खपे ऐं पढ़ाई जो ख़्यालु करणो खपे, है न। बाप खे पहचानणो खपे ऐं पढ़ाई जो ख़्यालु करणो खपे। सम्झो अॼु आया, कल्ह अचानक शरीर छुटी वेंदो, पोइ छा पद पाईंदा? नॉलेज त कुझु बि उठाई न, कुझु बि सिखिया न, त छा पद पाईंदा? दिन प्रतिदिन जो देरी सां शरीर छॾंदा, उनखे टाइम त थोरो मिलंदो आहे, छुटी टाइम त कम थींदो वेंदो आहे न। उन में जनम वठी छा करे सघंदो? दिन प्रतिदिन जो देरी सां शरीर छॾंदा आहिनि, त उन्हनि खे टाइम त थोरो ई मिलंदो, ॿियो जन्म वठंदा त टाइम त कम थी वेंदो, पोइ उन में छा जन्म वठंदा? हा, तामस सां जो वेंदा त कोई सुठे घर में वञी करे जन्म वठंदा आहिनि, संस्कार खणी वेंदा आहिनि, त उहा आत्मा झटि जागी वेंदी आहे, शिव बाबा खे यादि करणु लॻंदी आहे। संस्कार ई न पिया हूंदा त कुझु बि न ॼाणे सघंदी। इनखे चइबो आहे महीनता सां इन्हनि खे ॾाढो महीनता सां सम्झणो पवंदो आहे हर हिकु ॻाल्हि खे। माली सुठा सुठा फूलनि खे वठी ईंदो आहे त उनजी महिमा बि ॻाइबी आहे न। फूल ठाहिण त माली जो कमु आहे। अहिड़ा ॾाढा ॿार आहिनि जंहिंखे बाप खे यादि करणु ईंदो ई न आहे, तक़दीर जे मथां आहे न, तक़दीर में न त कुझु बि सम्झंदा न। तक़दीरवान ॿार त बाप खे यथार्थ रीति पहचाने करे उन्हनि खे पूरी रीति यादि कंदा, बाप सां गॾु नई दुनिया खे बि यादि कंदा। गीत में बि आहे न, चईंदा आहिनि न, असां नई दुनिया जे लाइ नई तक़दीर ठाहिण लाइ आया आहियूं। 21 जन्मनि जे लाइ बाप सां राज्य भाग्य वठिणो आहे। ईअं नशे ऐं ख़ुशी में रहो त ईअं गीत जो अर्थ इशारे में सम्झी वञो। 21 जन्मनि जे लाइ बाप सां राज्य भाग्य वठिणो आहे, त हिन नशे ऐं ख़ुशी में रहो त अहिड़ा गीत जो अर्थ इशारे में सम्झी वञो। स्कूल में बि कोई तक़दीर में न हूंदो आहे त फेल थी वेंदा आहिनि। इहे त ॾाढो वॾो इम्तिहान आहे न। भॻवानु ख़ुदि वेही असांखे पढ़ाईंदा आहिनि। इहे नॉलेज सभी धर्म वारनि जे लाइ आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा समझ, मुझ बाप खे यादि करो। बाप चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा समझ, मुझ बाप खे यादि करो। तव्हां ॼाणंदा आहियो कहिड़े बि देहधारी मनुष्य खे भॻवानु चई न सघंदासीं। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि भॻवानु न चईंदासीं, उहो बि सूक्ष्म मतन वासी देवता आहिनि। हिते त मनुष्य आहे, हिते देवता न आहे, हिते त मनुष्य आहिनि। इहा आहे मनुष्य लोक। इहे लक्ष्मी नारायण आदि दैवी गुण वारा मनुष्य आहिनि। ये लक्ष्मी नारायण आदि दैवी गुण वारा मनुष्य आहिनि, जंहिंखे डीटीजम चइबो आहे। सतयुग में सभी देवी देवता आहिनि। सूक्ष्म मतन में त आहे ई ब्रह्मा विष्णु शंकर। ॻाईंदा बि आहे न, ब्रह्मा देवताए नमः, विष्णु देवताए नमः। पोइ चईंदा शिव परमात्माए नमः। शिव खे देवता न चईंदा ऐं मनुष्य खे पोइ भॻवानु न चई सघंदा। 3 फ्लोर आहिनि, असां 3rd फ्लोर ते आहियूं। सतयुग जा जो दैवी गुण वारा मनुष्य आहिनि, उहो ई पोइ आसुरी गुण वारा ठही वेंदा आहिनि। माया जो ग्रहण लॻण सां कारा थी वेंदा आहिनि। माया जो ग्रहण लॻण सां कारा थी वेंदा आहिनि। त सतयुग में जीअं चंद्रमा खे बि ग्रहण लॻंदो आहे न, उहा हद थी वेंदी आहे। जीअं चंद्रमा खे बि ग्रहण लॻंदो आहे, इहा आहे बेहद।
बेहद जो ॾींहुं बेहद जी राति ॻाईंदा बि आहिनि न, ब्रह्मा जो ॾींहुं ब्रह्मा जी राति। तव्हांखे हाणे हिकु बाप सां ई पढ़णो आहे, बाक़ी सभु कुझु भुलिजी वञिणो आहे। बाप द्वारा पढ़ाई सां तव्हां नई दुनिया जा मालिक ठहींदा आहियो। ये सच्ची सच्ची गीता पाठशाला आहे। पाठशाला में हमेशह न रहंदा आहियूं। मनुष्य सम्झंदा आहिनि भक्ति मार्ग भॻवान सां मिलण जो मार्ग आहे। जेतिरो ॾाढी भक्ति कंदा आहिनि त भॻवान की जेतिरो ॾाढी भक्ति कंदा त भॻवान राज़ी थींदो, ईअं सम्झंदा आहिनि, अची करे फल ॾींदो। ये सभु ॻाल्हियूं तव्हां ई सम्झंदा आहियो। भॻवान हिकु ई आहे जो फल हाणे ॾियनि था। जो पहिरियों सूर्यवंशी पूज्य हुया, उन्हनि ही सभिनि खां जास्ती भक्ति बि उन्हनि ही कई आहे। जो पहिरियों देवी देवता हूंदा सूर्यवंशी में, सूर्यवंशी हूंदा, उहो ही जास्ती भक्ति बि कंदा आहिनि। तव्हां ही पहिरियों शिव बाबा जी अव्यभिचारी भक्ति कई त ज़रूरु तव्हां ही पहिरियों भगत ठहिरियो न। पोइ किरदा किरदा तमो प्रधान ठही वेंदा। अधु कलाक तव्हां भक्ति कई, हिन करे तव्हांखे ही पहिरियों ज्ञान ॾींदा आहिनि, है न। अधु कलाक तव्हां भक्ति कई, हाणे बाबा असांखे पहिरियों ज्ञान ॾींदा आहिनि। हिन करे तव्हांखे ई पहिरियों ज्ञान ॾींदा आहिनि। तव्हां में बि नंबरवार आहिनि न। तव्हांजी हिन पढ़ाई में ये बहानो न हली सघंदो कि असां दूर रहंदा आहियूं, हिन करे रोज़ पढ़ी न सघंदा आहियूं। कोई चवंदो आहे असां 10 मील दूर आहियूं। अरे बाबा जी यादि में तव्हां 10 मील बि पैदल करे वञो त कॾहिं थकावट न थींदी। केतिरो वॾो खज़ानो वठण वेंदा आहियो। तीर्थनि ते मनुष्य दर्शन करण लाइ पैदल वेंदा आहिनि, केतिरो धक्का खाईंदा आहिनि। इहे त हिकु ई शहर जी ॻाल्हि आहे न। बाप चवंदा आहिनि मां एतिरो दूर खां आयो आहियां। बाबा एॾो दूर खां ईंदा आहिनि, परम धाम खां। भले असांखे शरीर सां हेॾे होॾे वञिणो पवंदो आहे, लेकिन उहो बि बाबा चवनि था कि उहो बि थकावट तव्हांखे न थींदी, बसि मूंखे यादि करे हलो, है न। त बाबा चवंदा आहिनि कि तीर्थनि ते मनुष्य दर्शन करण लाइ पैदल वेंदा आहिनि, केॾा धक्का खाईंदा आहिनि। इहे त हिकु ई शहर जी ॻाल्हि आहे। बाप चवंदा आहिनि मां एतिरो दूर खां आयो आहियां, तव्हां चवंदा आहियो घर खां 5 मील दूर आहे। वाह, खज़ानो वठण लाइ त दौड़ते अचिणो खपे न। अमरनाथ ते सिर्फ़ु दर्शन करण लाइ काथां खां वेंदा आहिनि। हिते त अमरनाथ बाबा स्वयं पढ़ाइण आया आहिनि, तव्हांखे विश्व जो मालिक ठाहिण आया आहिनि। हिते त बाबा असांखे अमरनाथ बाबा स्वयं पढ़ाइण आया आहिनि, असांखे विश्व जो मालिक ठाहिण आया आहिनि। तव्हां बहानो कंदा रहंदा आहियो। सवेरे अमृत वेले त कोई बि अची सघंदो आहे। हुन समय कोई डर न आहे, कोई तव्हांखे लूटंदो बि न। अगरि कोई चीज़ जेवर आदि हूंदा त छीने वठंदा। चोरनि खे त खपे ई धन पदार्थ, परंतु कंहिंजी तक़दीर में न, त पोइ बहाना ॾाढा ठाहींदा आहिनि। पढ़ंदा न आहिनि त पंहिंजे पद गवाईंदा आहिनि। बाप ईंदा बि भारत में आहिनि, भारत खे स्वर्ग ठाहींदा आहिनि न। सेकेंड में जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि, है न। बाबा सेकेंड में जीवन मुक्ति जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि, परंतु कोई पुरुषार्थ बि करे न, कदम ई न उठाईंदा त पहुची कीअं सघंदा। तव्हां ॿार सम्झंदा आहियो कि आत्माऊं परमात्माउनि जो मेलो आहे। बाप वटि आया आहियूं स्वर्ग जो वरसो वठण, नई दुनिया जी स्थापना थिए थी न। असां आत्माऊं परमात्मा जो इहो मेलो आहे। बाबा वटि आया आहियूं स्वर्ग जो वरसो वठण।
न असां बाबा वटि छो आया आहियूं? नई दुनिया स्वर्ग जो वरसो वठणु। नई दुनिया स्थापना थिए थी, स्थापना पूरी थी ऐं विनाश शुरू थी वेंदो। न स्थापना पूरी थी वेंदी, सभु सेट थी वेंदा, पूरी सतयुगी आत्मायूं रेडी थी वेंदियूं, त्रेतायुगी आत्मायूं रेडी थी वेंदियूं, 16,108 आत्मायूं रेडी थी वेंदियूं, उन्हनि जे दासासी प्रजा रेडी थी वेंदा। पोइ बाबा विनाश कराए ॾींदा। असां नई दुनिया में पंहिंजो पाठ वॼाईंदासीं। बाबा चवनि था वही महाभारत जी लड़ाई लॻे थी न, वही महाभारत जी लड़ाई लॻे थी हाणे। अच्छा, मीठी मीठी सिकिलटे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सारा बाप जो ज्ञान जो खज़ानो ॾियनि था, उन्हनि खे वठण लाइ दौड़ी दौड़ी करे अचिणो खपे। हिन में कहिड़े बि प्रकार जो बहानो न ॾियणो। बाप जी यादि में 100 माइल बि पैदल हलण सां थकावट न थींदी। ॿियो आहे विजयमाला में अचण जो आधार आहे पढ़ाई। पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो असांखे। न विजयमाला में अचण जो आधार आहे पढ़ाई। पढ़ाई ते पूरो ध्यानु ॾियणो। काटन की फूल ठाहिण जी सेवा करणी आहे। स्वीट होम ऐं स्वीट राजाई खे यादि करिणो आहे। स्वीट होम ऐं स्वीट राजाई खे यादि करिणो आहे। वरदान संगम युग जे महत्व खे ॼाणे हिकु जो अनगिनत बार रिटर्न प्राप्त करण वारा सर्व प्राप्ति संपन्न ठहो। संगम युग ते बाप दादा जो वाइदो आहे हिकु ॾियो लख वठो। संगम युग ते बाप दादा जो वाइदो आहे हिकु ॾियो लख वठो। जीअं सर्वश्रेष्ठ समय, सर्वश्रेष्ठ जन्म, सर्वश्रेष्ठ टाइटल आहे हिन समय जा, वैसे सर्व प्राप्तियों जो अनुभव हाणे ही थी सघे। जीअं ये सर्वश्रेष्ठ समय आहे, सर्वश्रेष्ठ जन्म आहे असांजो। ईअं सर्वश्रेष्ठ समय, जन्म, टाइटल, ईअं उन्हनि द्वारा प्राप्ति बि ॾाढी आहे। हाणे हिकु जो सिर्फ़ु लख गुणा न मिलंदो आहे, लेकिन जॾहिं चाहियो, जीअं चाहियो, जो चाहियो, बाप सर्वेंट जे रूप में बंदल आहिनि। हिकु जो अनगिनत बार रिटर्न मिलंदो आहे। शिव जी वर्तमान समय वरदाता ही असांजो आहे। जॾहिं बीज असांजे हथ में आहे त बीज द्वारा जो चाहे उहो सेकेंड में वठी करे सर्व प्राप्तियुनि सां संपन्न ठही सघंदा आहियूं। है न, जॾहिं बीज ही असांजे हथ में आहे शिव बाबा, त बीज सां जो चाहे उहो सेकेंड में वठी करे सर्व प्राप्तियुनि सां संपन्न थी सघंदा आहिनि। स्लोगन आहे कहिड़ी बि परिस्थिति हुजे, परिस्थिति हली वञे लेकिन ख़ुशी न वञे असांजी। अव्यक्त इशारो आहे एकांत प्रिय ठहो, एकता ऐं एकाग्रता खे अपनायो। एकता ऐं एकाग्रता जॾहिं इहे ॿई श्रेष्ठ भुजायूं आहिनि। कार्य करण जी सफलता जी एकता ऐं एकाग्रता, इहे ॿई सर्वश्रेष्ठ भुजायूं आहिनि। असांजे कार्य करण
जी सफलता जी। एकाग्रता अर्थात सदा निव्यर्थ संकल्प निर्विकल्प, जाते एकता एकाग्रता है होते सफलता गले जो हारा। एकाग्रता मतलब कोई भी वेस्ट थॉट ना, सिर्फ बाबा ऐं मां असां कमु था करूं ऐं हुन में विजय थींदासीं ऐं जो कमु कंदासीं उहो सही हूंदो। जाते एकता ऐं एकाग्रता आहे उते सफलता गले जो हार आहे। वरदाता त हिकु शब्द, वरदाता खे हिकु शब्द प्यारो आहे, एक व्रता, हिकु बल हिकु भरोसो। बाबा खे इहो शब्द ॾाढो प्यारो आहे। साथ साथ एक मत ते, एक मत, न मनमत न परमत, हिकु रस, न ॿियो कोई व्यक्ति न वैभवन जो रस, हिनखे चइबो आहे एक व्रता। अहिड़ी ईअं ई एकता ऐं एकांत प्रिय, ईअं ई एकता ऐं एकांत प्रिय। बाबा खे एक व्रता शब्द बि शब्द सुठो लॻंदो आहे, मतिलबु कोई बि आकर्षण न, बसि हिकु बाबा ऐं मां, है न। त बाबा खे इहे एक व्रता शब्द सुठो लॻंदो आहे। उअं ई बाबा खे एकता ऐं एकांत प्रिय बि शब्द सुठा लॻंदा आहिनि। त अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।